आमीन। वल्आक़िबतु लिल्मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व इत्रतिहि अजमईन, अम्मा बअद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहब्बुकुमुल्लाह। सदक़ल्लाहु मौलाना अल-अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन। मेरा दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, हिनमहिल असांजे मुल्क पाकिस्तान में हुकूमती सतह ते मदीने वारे साईं लजपाल नबी मिठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत हबीब करीम रऊफ़ुर रहीम जी नामूस जे बाबत कुछ कानून पास था थियन, वरी ख़त्म था थियन। अदालती तौर ते फ़ैसला अचनि था, वरी उन्हनि खे ख़त्म कयो वञे थो, वरी आणियो वञे थो। हुकूमत जे अंदरि कुझु शर पसंद अनासर अहिड़ा आहिनि जेके चाहिनि था त पाकिस्तान मां इस्लाम खे ख़त्म कयो वञे, जिन जो हर रोज़ को न को अहिड़ो कमु उन्हनि खां थिए थो जेको इस्लाम साहिब इस्लाम जे ख़िलाफ़ आहे। कॾहिं नामूस रिसालत जे कानून में छेड़छाड़ कनि था, कॾहिं इस्लाम ते तनक़ीद नथा करे सघनि त इस्लाम ते हलण वारनि आलिमनि, बुज़ुर्गनि, सूफ़ियुनि, अल्लाह वारनि ते तनक़ीद करे पंहिंजे अंदर जी बाहि थधी था कनि। यादि रखो, मदीने वारो साईं असांखे असांजी जान, माल, मिल्कियत, इज़्ज़त, नामूस, बच्चन, घर, हर शइ खां वधीक मदीने वारो ॾिठो आहे। मदीने वारो साईं असांखे असांजी जानियुनि खां वधीक प्यारो आहे। असांखे पंहिंजे सिरनि जी एतिरी परवाह न आहे जेतिरी मदीने वारे साईं जे शान, मान, इज़्ज़त जी परवाह। मदीने वारो साईं त वॾी शइ आहे, पर मदीने वारे साईं जे दर ते महबूब जे आस्ताने ते जेका जुती रखियल आहे, असां उन जी इज़्ज़त कयूं। सुभान अल्लाह। मदीने वारे साईं जी ज़ात काइनात में सभ खां आला ज़ात आहे। इहो असांजो अक़ीदो आहे, यादि करे छॾियो। मदीने वारे साईं जी ज़ात मां को ऐब ॻोल्हे, मदीने वारे साईं जी ज़ात ते को आङुर खणे, मदीने वारे साईं जे शान खे को ताराज़ी में खणी तोरे, त इन तोरण वारे जा हथ असां भञी छॾींदासीं। महबूब जे शान में को गुस्ताखी करे त अल्लाह तौफ़ीक़ ॾिनी आहे त ज़बान पाण पटे वठंदासीं। मदीने वारे साईं जे शान में को गुस्ताखी करे त असां पंहिंजी जान जी परवाह न करे उन सां ज़रूर पंहिंजो इंजाम कंदासीं। हज़रत सैयदना उमर फारूक रज़ियल्लाहु तआला अन्हु मदीने वारे साईं जो ख़लीफ़ो आहे, अमीरुल मोमिनीन आहे, मदीने वारे साईं जो प्यारो यार, वफ़ादार आहे। मदीने वारे साईं फरमायो त आसमान में मुंहिंजा 2 ख़लीफ़ा आहिनि,
जिब्राइल ऐं मीकाइल ये ॿ मुंहिंजा आसमान में ख़लीफ़ा, ज़मीन ते मुंहिंजा ॿ नाइब आहिनि, हिकिड़ो अबू बकर, ॿियो उमर, वॾे शान वारा आहिनि। हत्ता के मदीने वारे साईं फरमायो त अबू बकर फिल जन्ना, उस्मान फिल जन्ना, उमर फिल जन्ना, अली फिल जन्ना। अलीअ खे बि जन्नत जी बिशारत आहे, उस्मान सोणे खे बि जन्नत जी बिशारत आहे, उमर सोणे खे बि जन्नत जी बिशारत आहे, अबू बकर सिद्दीक़ खे बि जन्नत जी बिशारत आहे। पर हिकिड़े ॾींहुं सैयदना अबू बकर सिद्दीक़ हज़रत सैयदना उमर फारूक महबूबन वटि आयो त साईं करीमन फरमाइश त ए उमर बेखबर कीअं आयो आई? अर्ज़ की या रसूल अल्लाह मूंखे तूं ॾाढो वणी थी, महबूब मूंखे तूं ॾाढो प्यारो, तमामु घणो प्यारो। साईं करीमन फरमाया कहिड़ो केतिरो प्यारो? हाँ। अर्ज़ की या रसूल अल्लाह मुझे बच्चन खां बि तूं मिठो ई, मुझे अबे अम्मा खां बि तूं मिठो ई, या रसूल अल्लाह मुझे माल मिल्कियत खां बि तूं मूंखे महबूब। साईं करीमन फरमाया त तुंहिंजी जान उमर, तुंहिंजी जान? या रसूल अल्लाह मुंहिंजी जान मूंखे प्यारी आहे। साईं करीमन फरमाया त उमर तेसी मुसलमान मोमिन न थींदे जेसी पंहिंजी जान खां वधीक मूं मोहम्मद सां मोहब्बत न कंदे। हज़रत उमर अर्ज़ कयो या रसूल अल्लाह मुझे अब्बे खां, अम्मा खां, बच्चन खां, घर वारनि खां, ज़मीन खां, मिल्कियत खां, हर शइ खां त तूं मूंखे प्यारो ई, पर मुंहिंजी जान खां बि वधीक तूं मूं उमर खे महबूब आहीं। सुभान अल्लाह। साईं करीमन फरमाया अल्लाह न या उमर, उमर हाणे तूं मोमिन थी। हाणे जेमल जान खां वधीक मूंसां मोहब्बत कई हुई, हाणे तूं सुभान अल्लाह। यानी ईमान जी तकमील तॾहिं थींदी आहे जॾहिं जिंद जान खां वधीक मोहम्मद अमीर सां मोहब्बत रखे। मुंहिंजे मुर्शिदन करीमन फरमायो आहे सिर साहब सजण तोता सद बार कया सदके, सब माल मॾियूं मिल्कियत घर बार कया सदके। न का जन्नत जी ख्वाहिश, न का हुरन जी हाजत, न का जन्नत जी ख्वाहिश, न का हुरन जी हाजत, सब माड़ियूं महल तो तां सरदार कया सदके। ॻाल्हि सम्झ में आयो या न आयो? मदीने वारे साईं जी ज़ात जी ॻाल्हि अची वञे त मोमिन जी निशानी इहा वा त मदीने वारे साईं जी ज़ात खे ताराज़ी में खणी तोरींदो न आहे। महबूब जी ज़ात में को ऐब न आहे ॻोल्हींदो। मोमिन जी निशानी आहे त जॾहिं महिल मदीने वारे साईं जी ज़ात अची वञे त मदीने वारे साईं जे ज़ात जे साम्हूं पंहिंजो पाण खे, पंहिंजे बच्चन खे, पंहिंजी हस्ती खे, पंहिंजी मस्ती खे, पंहिंजी जान, पंहिंजी इज़त, पंहिंजे नामूस खे महबूब तां कुर्बान करे छॾींदो आहे, पर महबूब ते आंगुर न आहे। सुभान अल्लाह। समझ में आया? सुभान अल्लाह। इहो अक़ीदो आहे असांजो, असां अहले सुन्नत वारा जो अक़ीदो आहे जेको असांखे सोन जे पाणीअ सां असांजी दिलयुनि ते लिखणु खपे। ॾिसो तव्हां निमाज़ पढ़ो, तव्हां रोज़ो रखो, तव्हां हज कयो, अल्लाह साईं तौफ़ीक़ ॾे, मके मदीने जा पंधड़ा कयो, बैतुल्लाह शरीफ़ में वञी तवाफ़ कयो। साईं दा फरमाइनि जेको माण्हू 70 भेरा बैतुल्लाह शरीफ़ जो तवाफ़ करे, माना 70 तवाफ़ करे, इहो माण्हू ईअं आहे ॼण को माउ जे पेटां अॼु ॼाओ, यानी उनजा गुनाह सभु अल्लाह ताला ख़तम थो करे छॾे। साईं फरमाए जेको बैतुल्लाह शरीफ़ जे साम्हूं वञी वेहे
रुगो बैतुल्लाह के ॾिसे, बैतुल्लाह जे मथां 100 रहमतूं अल्लाह जूं वसंदियूं हर वक़्त। उहे उन्हनि मज़ा वॾो हिसो तवाफ़ वारनि खे मिलंदो आहे ऐं 10 हिसो जेको रुगो बैतुल्लाह खे वेही ॾिसंदो आहे त उनखे अल्लाह ताला बैतुल्लाह के ॾिसण इबादत आहे, तवाफ़ करण त वॾी नेमत आहे, उमरो करण त वॾी नेमत आहे, हज करण त वॾी नेमत आहे। छड़ो ठलो बैतुल्लाह के वेही ॾिसो, इहा बि तव्हांजे लाइ इबादत आहे। सुभान अल्लाह। पर ॿुधायांव त मदीने वारे साईं छा फरमायो? मदीने वारे साईं फरमायो त हजरे अस्वद ऐं रुकन यमानी ये ॿ कुंडूं बैतुल्लाह इने जे साम्हूं बि हीअं बैतुल्लाह ॾे मुंहुं करे जा दुआ घुरंदो अल्लाह वटि क़बूल आहे। सुभान अल्लाह। इन कुंड खां जेका बि दुआ घुरंदो अल्लाह वटि क़बूल आहे। पर मदीने वारे साईं फरमायो त जिथे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जा कदम रखिया आहिनि, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जा हिकिड़ो सोन जो ओ ठहियल आहे पिंजरो, उन में हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे कदमनि जा निशान आहिनि। उन बैतुल्लाह जे सॼो मताफ़ आहे, सॼे बैतुल्लाह जे अंदरि जिथे बि तव्हां इबादत कयो, पर हजरे अस्वद ऐं मक़ाम इब्राहिम जे विच में जेका इबादत कयो था, इहा इबादत ॿियनि समूरनि इबादतुनि खां वधीक मुंहिंजे महबूब फरमाया। ध्यान सां ॿुधो, मां तव्हांखे हदीस थो ॿुधायां। मुंहिंजे महबूब करीम फरमायो हिकिड़ो माण्हू सॼी ज़िंदगी मक़ाम इब्राहिम ऐं हजर अस्वद जे विच में इबादत करे, ॾींहं जो रोज़ो रखे, राति जो इबादत करे, नफ़िल पढ़े, सॼी ज़िंदगी ने माण्हू जी मक़ाम इब्राहिम ऐं हजर अस्वद जे विच में गुज़री वञे हली, पर इन माण्हूअ जी जेकॾहिं मूं मोहम्मद करीम सां मोहब्बत नाहे, मुंहिंजी इताअत नाहेसि, मूं मोहम्मद करीम मां ऐब ॻोल्हे थो, त इन माण्हूअ जी पूरी ज़िंदगी जी इबादत अल्लाह वटि क़ाबिल क़बूल न आहे। हिकिड़ो नफ़िल बि अल्लाह वटि क़बूल न आहे। सम्झ में अचेव थो या नथो अचे? तव्हां निमाज़ पढ़ो, तव्हां रोज़ो रखो, तव्हां हज कयो, तव्हां ज़कात ॾियो, तव्हां ख़ैरात ॾियो, तव्हांजी इबादत, तव्हांजी बंदगी, तव्हांजी अल्लाह जे हुज़ूर झुकण तेसी ताईं क़ाबिल क़बूल नाहे जेसी ताईं तव्हां इन इबादत में मदीने वारे साईं जी इताअत न कयो। सुभान अल्लाह। मदीने वारे साईं जी ताबेदारी न कयो। सुभान अल्लाह। तव्हां जेॾी मदीने वारे साईं खां पंहिंजो रुख मोड़ियो, तव्हांजी हिकिड़ी इबादत क़ाबिल क़बूल बस पंहिंजी दिल जी तार मदीने वारे साईं सां जंहिं जोड़ी। ध्यान कयो, मां ॻाल्हि सम्झायां। तव्हां पंहिंजे चेहरे जो काबो क़िबलो मदीने वारे साईं खे बणायो, अल्लाह जे क़ुर हुकुम ॿुधायो। रब तो फरमाए कुल ए महबूब तू फरमाए इन कुंतुम इन्हनि खे तुहिब्बून अल्लाह, चाहियो था त अल्लाह ताला सां मोहब्बत करे, तव्हां चाहियो था अल्लाह ताला सां मोहब्बत करे? सभिनी चयो हा या रसूल अल्लाह, असां त चाहियूं था त अल्लाह सां मोहब्बत करे। रब करीम फरमाए फत्तबिऊनी, महबूब इन्हनि खे चओ त तो मुहम्मद अमीर जी इताअत। सुभान अल्लाह। तुंहिंजे दर ते ईंदा वेंदा मूं रब सां मिलंदा वेंदा। सुभान अल्लाह। तो वटि ईंदा वेंदा मुंहिंजा थींदा वेंदा। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अल्लाह साईं तव्हांखे मदीनो ॾेखारे। मदीने पाक वञो, अल्लाह कंदो, मुंहिंजी त दुआ अथव तव्हां सभई। सुभान अल्लाह। मदीने पाक में साईं करीम था फरमाए न त मूं वटि वॾा गुनहगार ईंदा, वॾा वॾा गुनहगार हूंदा, चोर, धाड़ेल, लुच, लोफर, खूनी। जंहिं महिल क़यामत जो ॾींहुं थींदो, मुंहिंजे दर ते अचण वारा वॾा वॾा कबीरनि गुनाहनि वारा शिफाअती लिअहलिल क़बाइर मिन उम्मती, मां मुहम्मद मीर पंहिंजी शिफाअत उन्हनि जे लाइ
आम कंदुसि जेके वॾनि गुनाहनि में ग़रक़ हूंदा। सुभान अल्लाह। नंढड़ा गुनाहगार त इहो निकिरी वेंदा हलिया, जेके वॾा वॾा ॿोहारी हूंदा न उन्हनि खे बि मां मुहम्मद मीर छॾाए जन्नत ॾे। मंज़ार कबरी वजबत लहू शिफाअती, जे मुझे मज़ार जी ज़ियारत कई मूं मुहम्मद वाजिबत मां उनजी शिफाअत। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। क़यामत जो ॾींहुं थींदो त अल्लाह तबारक व तआला मदीने वारे साईं खे अमर फरमाईंदो, महबूबा ये इंसान ज़ात आदम खां वठी आख़िरी इंसान ताईं सभु बीठा आहिनि। महबूब जंहिंजी पुठीअ ते हथ रखंदे उनखे शिफ़ा ॾींदुसि, उनखे छुटकारे जो चिठो ॾींदुसि। साईं दा फरमाइनि मां पंहिंजी उम्मत खे त छॾाईंदुसि पर ॿियनि नबियनि जी उम्मतुनि खे बि छॾाए जन्नत ॾे वठी वेंदुसि। वाह वाह मुंहिंजा नबी, वाह वाह मुंहिंजा करीम नबी, तुंहिंजो शान, तुंहिंजो मान, तुंहिंजो मकाम। दुनिया में भी महबूब जी ज़ात कम अचे, क़यामत जे ॾींहुं भी कम अचे। साईं दा फरमान जेॾी महिल तव्हां मां माण्हू मरी क़ब्र में पहुचंदो त क़ब्र में मां मुहम्मद करीम उन जी क़ब्र में ईंदुसि, हिजाब जा पर्दा मलाइका हटाईंदा ऐं मूं मुहम्मद जी सूरत उन जे साम्हूं ज़ाहिर थींदी। सुभान अल्लाह। तव्हां अंदाज़ो हणो त नबी करीम असां सां केॾी न वफ़ादारी थो करे जो क़ब्र में भी साथ दे, महशर में भी साथ दे, शिफाअत भी करे, दिलासा भी दे। ऐं असां वटि महबूब जे शान में आङिरियूं खणंदा। उम्मती त नसर पासी न, उम्मती उहो आहे, उम्मती उहो आहे महबूबन करीमन सां वफ़ादार उहो आहे जेको हर वक्त हर घड़ी चवे सिर साल सजण तो सद बार कया सदके सब माल मनियूं मिलकियत घर बार कया सदके। महबूबन करीमन सां मोहब्बत ईमान, मदीने वारे साईं सां मोहब्बत इस्लाम, मदीने वारे साईं सां मोहब्बत दीन, मदीने वारे साईं सां मोहब्बत अल्लाह जी मोहब्बत आहे। जेकॾहिं अल्लाह सां मिलण चाहियो था मुहम्मद अमीर जे दर ते अचो, मुहम्मद अमीर सां मिली वियो अल्लाह सां मिली वेंदो। जे हिन तरह खां टुटी आहे हुन तरह खां टुटी आहे, जे हिते जुड़ी आहे हुते जुड़ी आहे। सुभान अल्लाह। समझो था या नथा समझो? पंहिंजी दिलयुनि जो काबो क़िबलो हेॾा होॾा छॾे मदीने वारे साईं जे तरफ़ कयो। मदीने वारे साईं फरमायो पंहिंजी बच्चन खे, पंहिंजे औलादन खे मूं मुहम्मद करीम जी मोहब्बत सेखारियो ऐं मुंहिंजे बच्चन जी मोहब्बत सेखारियो, क़ुरान जी मोहब्बत सेखारियो। पुट भाइरो अज़ीज़ो, हींअर हिन दौर में अहिड़ो दौर थो हले जो जिथे माल फुरण वारा धाड़ेल बि आहिनि, स्कूटर खसण वारा डाकू बि आहिनि, घर में चोरी करण वारा लुच लोपर बि आहिनि, त ईमान खे फुरण वारा डाकू बि अची चुका आहिनि। समझो था या नथा समझो? दीन इस्लाम दुनिया जा चोर इते ई हूंदा पर जेके दीन जा चोर आहिनि उहो तव्हांखे इस्लाम खां, दीन ईमान खां, मदीने वारे साईं जी ज़ात खां, अल्लाह जी ज़ात खां परे करे छॾींदा। अहिड़नि धाड़ेलनि खां पंहिंजो पाण खे बि बचायो, पंहिंजे बच्चन खे बि बचायो। अहिड़नि जी संगत में वियो जेके हर वक्त हर घड़ी चवंदा आहिनि ओ जाने जाना जगन में तू जो जवाब ना
तुंहिंजो झलक ॾिठी जे मिठा जी झलक ॾिठी जे मिठा जी हशर जो न दे हिसाब मदीने वारे साईं जी मोहब्बत में पंहिंजो पाण खे मस्त बणाए छॾियो। अब्बे जी तोहीन बर्दाश्त करे सघबी, अम्मा जी तोहीन बर्दाश्त करे सघबी, पंहिंजी तोहीन बर्दाश्त करे सघबी, पर जेकॾहिं को मदीने वारे साईं जे शान में आंगुर खणंदो त आशिक जो कम उन आंगुर खे भॼी छॾे। उहद जी जंग लगी, असहाबी ओ असहाबी, महबूबन करीमन जो प्यारो असहाबी माल पे चारी ओच तो यार जी याद अची वई। माल चारींदे ॿियो त कुझु कोन हो, हथ में लठस माल उते जंगल में छॾी ऐं मुंह कई मदीने। मदीने वारे साईं ॾे दिल जी कैफियत अजीब हूंदी आहे, मोहब्बत अजीब शइ आहे। बकरियूं माल सॼो उते छॾियईं, मुंह मदीने। जेॾी महिल मदीने पहुतो, मदीने वारनि खां पुछियईं अबा ॿियो ख़बर मुंहिंजो पीरी किथे आहे? मदीने वारनि चयसि त अॼु महबूब करीम उहद जे मैदान ते इस्लाम ऐं कुफ्र जी जंग था विड़नि। सुभान अल्लाह। न तीर आहे, न तलवार आहे, न नेज़ो आहे, न भालो आहे, न बचाइण जे लाइ का ढाल आहे, सिधो आयो मैदान उहद में। लठ सां विढ़ंदे 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 किथां तीर लॻो, किथे नेज़ो लॻो, किथे ज़ख़्म आयो, तांजो ज़ख़्मी थी हेठि किरियो पर अखियूं बि फिरनि। अचानक महबूब लंघिया त रड़ करे चई या रसूल अल्लाह, ओ मुंहिंजा महबूब, या रसूल अल्लाह, हेॾे त यार तुंहिंजो इश्क मुंहिंजो छा हाल कयो आहे। सुभान अल्लाह। महबूब वेझो था अचनि त रिड़ी अचे पंहिंजो मुंहुं महबूब जे कदमनि ते थो। काबे जे रब जो कसम, दिल जी मुराद पूरी थी वई। जान हिकड़ी हुई जेका पीरीअ जे नाले कदमनि ते अॼु पूरी कयो। इन जंग में उहद जी जंग हली पे, मदीने में के ऐलान कयो त ओ मदीने वारो अॼु मुंहिंजो नबी सुणो उहद जे मैदान ते जंग तो विड़े पियो। रात जे टाइम ते ऐलान पियो थे, उन महिल हज़रत महबूबन करीमन जो असहाबी हो जंहिंजी नई शादी थी, हज़रत सैयदना हंज़ला। सुभान अल्लाह। जंग पे हली हेॾा हिन जी शादी थी, घर वारीअ सां शादीअ जी रात मुलाक़ात लॻी पई हुई। जेॾी महिल ऐलान ॿुधई त महबूबन करीमन उहद जी जंग में न, त उन महिल रड़ करे चई लब्बैक या रसूल अल्लाह, सुभान अल्लाह, लब्बैक या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह। घरवारी खे चई त घरवारी हाणे जेका मुलाक़ात थी सा थी, असांजी यारो यारी आहे। घरवारी जे तरस ॾींहुं त थियण ॾे, चई त सद सुणी पीरीअ जा वाके जे न वरनि, कुजाड़े खे कन कुड़ी दावा दोस्त जी। यार जो पैगाम मिले मां घर में वेठो हुजां, इश्क वेहण नथो ॾे। घरवारी चए भला कुझु खाधो न त इहे कतल थई आहे त खाईंदो वञे। घोड़े जे ते सवार थियो, सिधो मैदान में आयो। अल्लाह अकबर कबीर। जेमल जंग हली त उन जंग में हज़रत सैयदना हंज़ला शहीद थियो। असहाबन पे अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, हंज़ला के असां फिलाणे घाट ते ॾिठोसीं, कंहिं चयो मैमना में ॾिठोसीं, कंहिं चयो मैसरा ते ॾिठोसीं, कंहिं चयो साईं असां कल्ब में ॾिठोसीं। जंग लॻंदी हुई न त हिकिड़ो लश्कर हिन पासे बीहारींदा, साॼे बीहारींदा, ॿियो खाॿे बीहारींदा, ॿियो विच में बीहारींदा। त जेको साॼे हुजे खाॿे हुजे, अर्ज़ पे कयनि त या रसूल अल्लाह हिनखे साॼे बि ॾिठोसीं, कंहिंजो खाॿे ॾिठोसीं, कंहिंजो विच में ॾिठोसीं, कंहिंजो या रसूल अल्लाह फिलाणी जॻह ते ॾिठोसीं, पर हंज़ला जो लाश नज़र नथो अचे। साईं फरमायो वरी वञी ॾिसो।
ॻोल्हनि त हज़रत सैयदना हंज़ला जो जनाज़ो मुबारक पियो, पर ॾिठनि त वारनि मां ताज़ो ताज़ो पाणी पियो टिने। या रसूल अल्लाह, हे अजीब मामलो आहे, पाणी पियो थो टिमे, हिनखे न कंहिं गुस्ल ॾिनो न छा? साईं करीमन फरमायो त ओ असहाबियो, हे जेॾीमहिल जिहाद ते आयो हुयो, हिन जी शादीअ जी राति हुई, हिन पंहिंजी घर वारीअ सां हम बिस्तरी कई, पोइ उन महल हिनखे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधण में आई त महबूब जिहाद ते विया आहिनि, पोइ उते घरवारी खे छॾे उन ई हालत में जिहाद ते आयो आहे। आसमान ऐं ज़मीन जे विच में अल्लाह जे मलाइकनि हिनखे गुस्ल ॾिनो आहे त मुहम्मद मीर जो आशिक बिना गुस्ल जे न हुजे। वसीलुल मलाइक बणिजी वियो मुहम्मद मीर जी मोहब्बत जे। मदीने वारे साईं जी मोहब्बत तो ऐं मूं छा मोहब्बत रखी आहे? असांजी मोहब्बत कहिड़ी आहे? मोहब्बत इन्हनि कई न, सिर ॾेई वेठा, जानियूं ॾेई वेठा, पर उफ़ न कयनि। सुभान अल्लाह। हिकिड़ी औरत हुई, नंढड़ा नंढड़ा छोकिरा, उन्हनि अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, बदर जी जंग थी लॻे पई, महबूब हाणे असांखे बि गॾु वठी हलो न। साईं फरमायो, तव्हां वॾा थियो पोइ अचिजो। या रसूल अल्लाह, असां ॿियनि खे नेज़ा खणी ॾींदासीं, मदद कराईंदासीं, असांखे वठी हलो, नंढड़ा। या रसूल अल्लाह, असांखे वठी हलो। साईं फरमायो, तव्हां वॾा थियो पोइ वठी। या रसूल अल्लाह, भला तव्हां कुझु कयो, को हीलो कयो, असांखे वठी हलो। साईं फरमायो, तव्हां ॿई हिक ॿिए में विड़ो, मल विड़ो, जेको दसे वियो उनखे वठी हलंदासीं। अल्लाह अकबर। हिक ॿिए में मल विड़िया, हो पियो चए, अदा तूं किर त मां वञा, हो चए, अदा तूं किर त मां वञा। सुभान अल्लाह। उन्हनि जी मोहब्बत ॾिसी साईं करीमन उनखे पाण सां गॾु वठी आया। नंढड़ा नौजवान हा, नंढड़ा नींगर हा, जेॾीमहिल बदर जे मैदान में आया त अबू जहल जहिड़े कटे काफ़र खे बि क़त्ल करे ॾेखारियो। इश्क हुजे त ॿार छाहे, जवान छाहे, पोड़ो छाहे, नंढो छाहे, वॾो छाहे, यार सां मोहब्बत हुजणु खपे। अॼु हे जेके हुक्मरान मुंहिंजे महबूबन करीमन जे शान में तकियन ऐं तोरनि था, रोज़ कानून खे बदिलाए हे थर्मामीटर हणी चेक था कनि त हिननि जी मोहब्बत आहे या ख़तम थी वई। असां उन्हनि खे ॿुधाइण था चाहियूं, इहे थर्मामीटर हणणु बंदि कयो। असां कल्ह बि पंहिंजे यार ते सिर ॾियण वारा हुयासीं, अॼु बि पंहिंजे यार जे नाले ते सिर ॾियण वारा। जेकॾहिं का आॾी फिडी का तव्हां अहिड़ी कई त इंशाअल्लाह ताला मोरे जा आशिक मरी कोन विया। इमरान खान जा जयाला या पीपीआर जा जयाला न आहिनि, असां मदीने वारे साईं जा दीवाना आहियूं। यार जे नाले ते सिर ॾियण खां पोइ ते न हटंदासीं। अहिड़ी हरकत न कई वञे, अहिड़ो कमु न कयो वञे जेको असांजे इश्क में, असांजी मोहब्बत में हेर फेर जो सबबु थिए। असां मदीने वारे साईं सां मोहब्बत रखण वारा आहियूं, इस्तदाद था कयूं त अहिड़ो कमु न कयो। ऐं प्यारा दोस्तो, हींअर हे महीनो सफ़र जो महीनो ख़तम थियण वारो आहे, ऐं मथां रबिउल अव्वल अचे थो। आशिकनि जो महीनो त आहे ई रबिउल अव्वल। मल्हाईंदा आहियूं, ईद उल अज़हा बि मल्हाईंदा आहियूं, पर जेका ख़ुशी असांखे मदीने वारे साईं जे मीलाद वारे ॾींहं जी थींदी आहे, अहिड़ी कॾहिं ख़ुशी न आहे। तयारी कयो, पंहिंजे घरनि में महबूबन करीम जो मीलाद मल्हायो, घरनि में औरतुनि जो मीलाद मल्हायो, ॿाहिरि तव्हां पाण मल्हायो। भला जे मीलाद नथा मल्हाए सघो, घर में सुठो लंगर ठाहे पाण बि खाओ, बच्चनि खे खारायो, महबूब जो मीलाद करे। इहो कोशिश त कयो न। दुश्मन असांखे आज़माइनि था पिया त हे इश्क में आहिनि या न आहिनि। दुश्मन असां में माना हाणे अखियूं विझियूं वेठा आहिनि त हिननि खां हिन जे महबूब जी मोहब्बत खसियूं। असां ईअं थियणु न ॾींदासीं। जेकॾहिं ईअं कंदा त घर घर में असां पंहिंजे महबूब जो मीलाद कंदो या न कंदो?
ख़ुशि कंदव। महबूबन करीम जे मिलाद जी तयारी बि कयो ऐं इंशाअल्लाह ताला हे आचर न मथियो आचर महबूब जो मिलाद थींदो हिन दरबार ते। अल्लाह तबारक व तआला मुंहिंजो चवण अवां जो ॿुधण पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल